नासिन भिरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघो, चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रिपोर्ट कर रहा है मजीद किरियो। भिरिया रोड भरपासे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो, चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। भिरिया रोड रेलवे स्टेशन ते बिरोही बिरादरी समेत सियासी समाजी अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सर एसएचओ जा ख़ुदि जा इहे कम जेके असां सां थी रहिया आहिनि, एसएचओ साहब को बि क़दम नथो खणे। असां आवाम तमामु तंग थी चुका आहियूं, ख्वार ज़लील आहियूं। ख़ासि कर भिरिया रोड ऐं इलाका रोड लिंक रोड ते इन ते असां तमामु तंग आहियूं। को बि टाइम इंसान जे मथां अची थो वञे, को गर्मी आहे, को सर्दी आहे। सर भिरिया रोड खां इन विचूं इन तक़रीबन परे पाटके खां वठी भिरिया रोड ताईं असां अमन सां नथा अची सघूं। असां सां वाक़ियो थियो त मोटरसाइकिल फुर थियो। मां हुन महिल एसएचओ साहब खे 9 बजे मां इतला ॾिनुमि, साईं असां खां फुर थियो आहे, तव्हां पंहिंजा जवान मोकिलियो ऐं तव्हां अचो। चए ठीकु आहे, असां ॾिसूं था। पर को बि न एसएचओ साहब आयो, न को पुलिस वारो। एॾो सारो वारदात थियो आहे। बच्चनि मोटरसाइकिल खां छोकिरे खे लाहे, बच्चनि खे लाहे ऐं गाॾी खसियो अथनि, ऐं उन जे बावजूद बि असां एसएचओ खे ॿुधायो त बि कोन आया। असांखे अमन खपे, अमन खां सवाइ का शइ आहे कोन। अमन हूंदो त माण्हू कारोबार बि करे सघंदो, अॻिते पोइ मिसाल जेको ज़माने जा कमकार वग़ैरह हूंदा उहे बि अमन सां ई हूंदा आहिनि। तक़रीबन 3-4 महीना थिया आहिनि मुसलसल ही जेको चोरियूं फुर धाड़ा वग़ैरह रोज़ जो मामूल बणियल। बिरोही बिरादरी समेत समाजी अॻवाननि तरफ़ां अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो में तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त भिरिया रोड में बदअमनी तमामु घणी वधी आहे, चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पर पुलिस ऐं समेत ॿिया इदारा जेके आहिनि वाघुर निंड सुतल आहिनि। को बि शहरी, को बि ॻोठाणो महफ़ूज़ न आहे। हिननि सिंध हुकूमत समेत IG खां SSP नुशरत फ़िरोज़ खां सख़्तु मुतालबो कंदे चयो त एसएचओ खे फ़ौरन हटाए करे शहर में अमन बहाल कयो वञे। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद किरियो, आवाज़ TV भिरिया रोड।